कायदे अवाम शहीद जुल्फकार अली भुट्टो जो 92हों जनम ॾींहुं गढ़ी ख़ुदाबख्श भुट्टो में अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। सालगिरह जे मौक़े ते गढ़ी ख़ुदाबख्श भुट्टो में क़ुरान ख़ानी कई वई, जंहिंमें पीपल्स पार्टी जे अॻवाननि MNA ख़ुर्शीद मंजूरी जे एजाज़ अहमद लगारी, निसार मुराद भुट्टे, सईद अरशद शाह राशिदी, अनवर बुर्डे, म्यूनिसिपल चेयरमैन अडहन भुट्टे समेत ॿियनि शिरकत कई। क़ुरान ख़ानी बाद इज्तिमाई दुआ घुरंदे कायदे अवाम शहीद जुल्फकार अली भुट्टो जी मज़ार ते हाज़िरी भरे गुल रखिया विया ऐं दुआ कई वई। शहीद जुल्फकार अली भुट्टो जी 92वीं सालगिरह के मौके ते गढ़ी ख़ुदाबख्श भुट्टो अस्पताल में पीपल्स डॉक्टर फोरम पारां 27वीं मुफ़्त अखियुनि जे इलाज ऐं ऑपरेशन लाइ कैंप क़ाइमु कयो वई। कैंप में नव देरे, रतेद देरे, बंगुल देरे, कुड़ी ख़ुदाबख्श समेत भरपासे जे इलाइक़नि जे सभई माण्हुनि जी तिबी चकास करण बाद मुफ़्त दवाऊं ॾिनियूं वियूं, जॾहिं त 300 खां वधीक औरतुनि ऐं मर्दनि जे अखियुनि जे ऑपरेशन करे खेनि लेंस पिणु लॻाया विया। झंपी ठट्टो मेन रोड जी ज़ुबून हाली ऐं मरबत लाइ झंपीर में जस्कम पारां एहतजाजी रैली कढी प्रेस क्लब झंपीर अॻियां धरणो हंयो वियो, जिते मुज़ाहिरीन रोड जे नए सिर तामीर जो मुतालबो कंदे सख़्त नारेबाज़ी कई। रैली में रोशन ख़्याल अवामी तहरीक मला इताद फोरम अजवा समेत UC जे वाइस चेयरमैन ग़ुलाम रसूल शोरे ऐं ॿियनि शिरकत कई। इन मौक़े ते ख़िताब कंदे अरशद गोपांग, हाशिम सोलंकी ऐं ॿियनि चयो त ठट्टो झंपीर रोड सालनि खां वठी हंधा हंधा उखड़ी तबाह थी वियो आहे, जंहिं करे अवाम खे अचु वञ में सख़्त तकलीफ़ूं पेश अची रहियूं आहिनि। शिकायतुनि बावजूदि इंतिज़ामिया को ध्यानु न पई ॾे। हुननि मुतालबो कंदे चयो त रोड जी मरम्मत कराए अवाम खे सफ़री सहूलियतूं मुहैया कयूं वञनि त जीअं खेनि परेशानी न ॾिसणी पए। भटशाह में अस्करिया इल्मो अमल ऐं अस्करिया स्टूडेंट ऑर्गेनाइज़ेशन पारां ईरानी जनरल कासिम सुलेमानी ऐं अबू महदी महदस ते अमरीका जे कातराना हमले ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। कारकुननि पारां अल्लाह वारे नाले खां तंबूरे चौक ताईं एहतजाजी रैली कढी नारेबाज़ी कई वई। रैली में भटशाह जी मुख़्तलिफ़ शिया सुन्नी तंज़ीमूं जे अॻवाननि ख़िताब कयो। खंदक कमेटी जे अहसन अब्बास ऐं ॿियनि चयो त अमरीका मुस्लमान जो दुश्मन मुल्क आहे। उन्हनि वधीक चयो त अमरीका बगदाद में हमलो करे जनरल कासिम सुलेमानी अबू महदी मोहम्मद खे क़तल करे पंहिंजो मकरूह चेहरो दुनिया ते ज़ाहिर करे छॾियो आहे। सिंध जे सारी पट्टी जा असांजा वंदे तालीम जी बहितरी लाइ रोडनि ते निकिरी आया। सिंध कल्चरल फोरम ज़िले सिजावल तरफ़ां सिंध में उस्तादनि जी खोट, कॉन्ट्रेक्टी उस्तादनि खे पको कराइण, बंदि पियल स्कूल खोलाइण, तबाह हाल स्कूलनि जी नए सिर मरमत, ख़ानगी ऐं सरकारी स्कूलनि में हिक ई निसाब लागू कराइण ऐं ॿियनि मसइलनि जे हल लाइ चेयरमैन सादिक लाखे ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में गौस आज़म चौक खां प्रेस क्लब ताईं जागरता रैली कढी वई। इन मौक़े ते अॻवाणनि चयो त सिंध में उस्तादनि जी खोट हुजण करे स्कूलनि में तदरीसी अमल मुतासिर थी रहियो आहे। अॻवाणनि वधीक चयो त सिंध में हुकूमत जी नाक़िस पॉलिसियुनि सबबि तालीम जो निज़ाम तबाह थींदो पियो वञे। तालीम जी बहितरी ऐं सुधारे लाइ हर मुमकिन कोशिश कबी त जीअं सिंध जो तालीमी निज़ाम बहितर थी सघे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk